जंहिं वक़्त ही जोगी जाॻिया हिन भूए सॼे जा भाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर। बबरलो धरणो अॼु 9 ॾींहं में बि दाख़िल थी चुको आहे, पर हर ॾींहुं बबरलो धरणे में सिंध जा हज़ारे नौजवान कुंड कुड़छ खां हर रोज़ धरणे में जोश जज़्बे सां पहुची सिंधु दरिया ते लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ तारीख़ी धरणे में नवाण पैदा करे रहिया आहिनि। काल जॾहिं पीपीए जो सखर में जलसो थी रहियो हो त पाण मुरादो कैनालनि ख़िलाफ़ शहरियुनि ऐं ॻोठाणनि पारां सखर टोल प्लाज़ा ते लॻल धरणे दौरान निसार खोड़े जी गाॾी जीअं ई गुज़री त माण्हू मछरिजी पिया, जिन कैनालनि ख़िलाफ़ नारा हणी निसार खोड़े जी गाॾीअ जी रफ़्तार रोक कई। नेठि मजबूरन निसार खोड़े जी गाॾी वापसि वराई वई, पर भवाईता चेहरा रखंदड़नि पारां ॻोठाणनि ऐं पुरअमन एहतजाज कंदड़नि मथां हवाई फायरिंग कई त छिकताण पैदा थी वई। सखर बाईपास वटि जॾहिं कैनाल ख़िलाफ़ लॻंदड़ धरणे ते छिकताण जो इतला मिलियो ऐं बबरलो वटि पुलिस पारां वाटर कैन ऐं पुलिस घेरे जो इतला मिलियो त आमिर नवाज़ वड़ाइच जी अपील ते सखर खैरपुर मीरत समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हू निकिरी आया, जेके लखनि जी तइदाद में बबरलो बाईपास वटि पहुची विया, जंहिं बैदि बबरलो समुंड जियां छोली हणी रहियो हो। आमिर नवाज़ वड़ाइच समेत मौलाना राशिद सुमरो, सैयद ज़ैन शाह, रियाज़ चांडियो समेत वकील अॻुवाणनि बबरलो धरणे मथां पुलिस गर्दी करण जी सूरत में सख़्त रद्दअमल ॾियण जो चिताव ॾिनो वियो त पिंडाल नारनि सां गूंजी उथी पियो। तमाम दोस्तों से दरख्वास्त है, जिस तरीके से डे बाय डे आप सब अपने तमाम दोस्तों को ला रहे हैं, बाकी सब भी लोग आए, इकट्ठे हो और बबरलो में आके जमा हो। ऐं वकीलनि जे हिन तहरीक खे सदिन ताईं यादि रखियो वेंदो। ही बबरलो धरणो वाहिद धरणो आहे जिते क़ौमी कारकुननि, आम माण्हुनि, फ़नकारनि समेत मज़ाया फ़नकार तोड़े सोशल मीडिया जी ज़ीनत बणिजंदड़ बि बबरलो अची पाण मथां क़ौमी फ़र्ज़ अदा करण जो अहम कमु सम्झनि था। बबरलो धरणे में जान विझण में JUI जा तारीख़ी धरणा बि अहम साबित थी रहिया आहिनि। मौलाना राशिद मोहम्मद सुमरो कैनाल ख़त्म न थियण जी सूरत में इस्लामाबाद ॾांहुं मार्च जो इशारो करे छॾियो आहे। अगर ये लातों के भूत बातों से नहीं माने और कल मेरी जमात ने इस्लामाबाद लॉन्ग मार्च का ऐलान किया तो कौन कौन चलेगा? पिंडी चलेगा? अब कौन चलेगा? पिंडी चलना पड़ा चलोगे, लाहौर चलना पड़ा चलोगे, बॉर्डर बंद करना पड़ा करोगे, ये मल्टीनेशनल कंपनियां बंद करनी पड़ी करोगे। सिंधु ते लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ सिंध में जिदोजहद जो ही नओं रुख, जेका यकीनन पुरअमन सियासी जिदोजहद ज़रिए पंहिंजे मुतालबनि जी मंजता वारो सिज उभरण ॾिसी पोइ सुख जो साहु खणंदी। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल बबरलो बाईपास।